कराची जे इलाइक़े नूर मोहम्मद ॻोठ में फुर मज़ाहमत ते हथियारबंदनि फायरिंग करे नंढे भाउ अॻियां वॾे भाउ खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। तफ़सील मूजिब कराची साइड सुपर हाईवे थाणे जे हद नूर मोहम्मद ॻोठ में फुर मज़ाहमत दौरान ॿिनि मोटरसाइकिल ते सवार 4 नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे नंढे भाउ अॻियां वॾे भाउ 30 वरियनि जो नौजवान महरम अली वल्द मोहम्मद बुरफत खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे फौरी तौर इलाज लाइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मक़तूल रस्ते में ई दम धणी हवाले कयो। वाक़े जी इतला मिलंदे ई वॾे तादाद में सियासी समाजी इलाइक़े वासी जाइ वारदात ते पहुची विया। मक़तूल जे जनाज़े नमाज़ में वज़ीर आला सिंध जे मुआविन ख़सूसी इक़बाल सांद, सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलैदी, नियाज़ बुलैदी, पीपी अॻवान नूर खान बुरफत, सुल्तान बलोच, जाफ़र बुरफत, जमयत इस्लाम जे अॻवान अब्दुल सत्तार बुरफत समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए तरफ़ मक़तूल जे भाउ मुनव्वर अली बुरफत ॿुधायो त हू पंहिंजे घर अॻियां वॾे भाउ महरम अली ऐं संदसि साले बिलाल सां गॾु घर ॿाहिरियां वेठल हुयो त अचानक ॿिनि मोटरसाइकिल ते सवार 4 हथियारबंदनि असां खां 2 मोबाइल फोन फुर कया, जंहिं ते मक़तूल जे फ़ौरन सां मज़ाहमत थी पई, जंहिं ते हथियारबंदनि फायरिंग करे मुंहिंजे भाउ महरम अली खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे फौरी तौर इलाज लाइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो।